फरमायो ए बंदा तुझे घर में को गैर अचे तो तू कबूल कंदे तुझे घर में को गैर घिरे तो छा तू उनखे छॾे ॾींदे ही दिल मुंहिंजो घर आहे इन दिल जे अंदर अल्लाह जी मोहब्बत खां सवा मां सिवा अल्लाह गैर अल्लाह जी मोहब्बत शिरक थी असली शिरक इहो आहे त मूं रब जी जगह में मूं रब जे घर में ॿिए खे थो विहारे मां सिवा अल्लाह जे कुल गैर अल्लाह या दीवा गैर अल्लाह या अज़ीज़ दोस्त गैर अल्लाह या औला गैर अल्लाह है वलद गैर अल्लाह है इन गैर अल्लाह जी मोहब्बत दिल में रखंदे मां बर्दाश्त न कंदुसि ऐं तूं मुंहिंजो दुश्मन आहे ऐं कॾहिं बि मां तोखे न बख़्शींदुसि इहो अज़ीम शिरक इहो आहे जो दिल के अंदर अल्लाह जी ज़ात खां ॿिए जी मोहब्बत रखी वञे अल्लाह जी ज़ात जेको बराबरि कोन्हे अल्लाह जेको मिसल कोन्हे अल्लाह जेको नज़दीक अहिड़ो कोन्हे जेका अल्लाह मुतासिर हुजे सॼो जहान अल्लाह जी ज़ात खां मुतासिर आहे इन ये दिल खे हदीस कुसी में रब पाक फरमायो मां तोखे उज़वा ॾिना हथ ॾिना पेर ॾिना इहे सभु पंहिंजे वञी कम लाइ नफ़्स जे रोज़गार में ॿारनि बचनि में ज़ाल बीवी जाइज़ शरीयत जे निकाह में मगर इहा दिल मुंहिंजी कंहिंजे कम न आणिजांइ ही दिल मूं अल्लाह जो घर आहे जंहिंजे लाइ दरवेश फरमाईंदा आहिनि अरे मस्जिद तोड़ो मंदिर तोड़ो काबा तोड़ो किसी का दिल न तोड़ो सारी दुनिया से तोड़ो अपने रब से जोड़ो मुझा अज़ीज़ जॾहिं इंसान पूरी दुनिया की मोहब्बत दिल में कढ़ी अल्लाह की ज़ात की मोहब्बत दिल में रखंदो आहे तॾहिं उहो शख़्स वली थी पवंदो आहे हाणे वलीअ जो नालो ॿुधी घणा माण्हू शिरकी था वञनि अबा वलीअ जी माना उल्टे हिकु वलीअ जी माना आहे दोस्त ॿियो वलीअ जी माना आहे रहबर ॿियो वलीअ जी माना आहे मददगार तो मुझा अज़ीज़ के जमाल अल्लाह तुझो नासिर निगहबान आहे मुझा अज़ीज़ दोस्तो जॾहिं इंसान बंदे नवाज़ जे ज़रिए इबादत तक़वा जे ज़रिए अल्लाह जो तक़र्रुब हासिल कंदो आहे रब तबारक तआला फरमाए थो हदीस में मां उन जा अखियूं थी पवंदो आहियां ज़बान थी पवंदो आहियां अज़ीज़ दोस्तो हाणे जेका अल्लाह जी नज़र हुजे उहा काथे ॾिसंदी असांजी अखि ॾिसंदी महिल ते पर असांजे दूर बि महिल नज़र वधी वेंदी त अल्लाह जे वलीअ जी नज़र ईअं वधी वेंदी आहे जो अल्लाह पाण थो फरमाए त उन वलीअ जूं मां अखियूं थी पवंदो आहियां मां ज़बान थी पवंदो आहियां उन जा हथ पेर थी पवंदो आहियां त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो जॾहिं गैर अल्लाह जी मोहब्बत दिल मां जेको नथो कढे वली नथो थी सघे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो रब तबारक व तआला असांखे पैदा छो फरमायो इहा त असांखे ख़बर ई कोन्हे असां भाई कान हिकिड़े यारे गॾु थिया नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयूं या रसूल अल्लाह अल्लाह असांखे छो पैदा कयो आहे हर हिकु इंसान खे ॿिए जी ॻणती आहे ॿिए जो फिक्र आहे ॿिए जे कढ आहे पंहिंजो कुझु त पुछे ई कोन थो लाड़काने में मूं वटि हिकिड़ो शख़्स आयो जे हज़रत याकूब अलैहिस्सलाम जे पुट खणा मां चयो 999 चईसि तो ख़बर मां चयो बाबा जी गले जी ख़बर मां पूरो हुजां त ॿुधाइजांइ हा जी हज़रत अली साईं वग़ैरह शख़्स सुवाल कयो साईं ज़मीन जो विच कहिड़ो आहे जे बाबा जा ते मां ॾिठो आहे इहो विच आहे जे वाह साईं वरी इहो विच आहे जे मां कचे आहे ज़मीन न हुजे त मां वेठो आहियां हा त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अहिड़ा ई सुवाल थींदा आहिनि बेजा असांखे हक़ीक़त इहा ई आहे त रब तबारक तआला जी जॾहिं मोहब्बत दिल में ईंदी तॾहिं हर शइ फना थी वेंदी अल्लाह जी ज़ात बका थी वेंदी अर्ज़ु कयूं या रसूल अल्लाह असांखे अलाह भला पैदा छो कयो आहे कहिड़ी हुनखे घुर्ज आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इल्ला वहयुन यूहा मा ला यमरगा वही असां न कराईंदो आहियां हाणे अल्लाह खां था पुछूं त तव्हांखे छो पैदा कयो अथई असांखे 5 मिंट 15 मिंट सुकून इख्तियार थियो जिब्राइल अलैहिस्सलाम आए त खणी आयो रब तबारक तआला फरमायो वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून हे मुंहिंजा प्यारा हबीब मुंहिंजे बंदनि खे जवाब ॾे त मां तव्हांखे ऐं जिन्ननि खे पैदा कयो आहे इबादत जे लाइ बाबो असां इबादत करण आया आहियूं या हिते सवाल त खणण आया आहियूं या फसाद करण आया आहियूं अल्लाह असांखे छो पैदा कयो कहिड़ो मक़सदु हो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुणे फरमायो रब तबारक व तआला
अवल मखलूक जिन्हनि जो मलाइका जी पैदा कई उन में कुछ अरसो रहियो मगर अल्लाह के मज़ो कोन आयो अल्लाह के लज़त कोन आई अल्लाह के हिज़्ज़ न मिलियो अल्लाह जो असली मक़सद हासिल न थियो छो त हुननि में हुई रुगो इबादत सुभान अल्लाह कावड़ उन्हनि यारनि में हुई कान का रुगो या मखण माखी हाणे हिकिड़ो आहे नौकर रुगो साई करे ॻाल्हाए बसो ॾेई थो कंहिं ॻाल्हि जो बि थोरो एतिराज़ करे त ॿार थिए न पोइ रब ताला मलाइकनि जी मखलूक मां मुतमइन न थियो कि हाणे भला हीअं थो कयां हाणे हेठि आहिनि नूरी अबा न मर्द न औरत हिन में ॾो न गुना चिड़ न फसाद हाणे मां हिननि खे थो पैदा कयो फ़ाइदो कोन थियो हाणे वरी कुझु कावड़ी न पैदा कया त कुझु को बंदो वञे वरी रब तबारक व तआला जिन्हनि जी क़ौम खे पैदा फरमायो जिन वरी ॿाहिरां कावड़ी न रुगो फसाद ई फसाद हा कंहिं माण्हू जो कावड़ी जी अलॻि कढण राज़ी न आहे न पोइ शैतान पैदा थिया जिन थिया घणा माण्हू असांजा वीचारा भुलियल आहिनि हिनखे शैतान खे मलाइक छॾे ॾींदा मलाइक न इहो जिन आहे पोइ रब तबारक व तआला जिन्हनि जी मखलूक पैदा कई वो उहे वरी अहिड़ा नाफ़रमान थिया जो मलाइकनि सां विया मलाइकनि सां जंग कयूं जंहिं जंग में शैतान जो पीउ माउ बि मारिजी वियो जॾहिं शैतान जो पीउ माउ मारिजी वियो ही नंढड़ो बचिड़ो हो खीर पियाको उन वक़्तु जी उमिरि 200 साल हुई बचिड़े जी ॿार दौजावण हाणे असां इंसाननि जा ॿार 5 साल ॻाल्हाईंदा आहिनि जिन्हनि जा ॿार ॼमण सां ॻाल्हाईंदा आहिनि घुमंदा बि वेंदा आहिनि पोइ रब तबारक व तआला हिन रुगो फसाद कयो मलाइकनि बचे खे खणी विया आसमान ते पोइ हुनखे चयुसि अलाह खे अर्ज़ु कयोसि हिनखे काॾे कयो हुनजो हाणे भला इंतज़ाम था खाऊं सा पाण लाहियो मलाइकनि लाहियो हिन जी परवरिश कई अल्लाह ताला जंहिंखे चाहे क़ुर में आयत आहे उहा अल्लमनाहु मिन लदुन्ना का सूरत में अल्लाह जो फरमायो अल्लाह जंहिंखे चाहियां तंहिंखे इल्मु ॾेई ॾींदो आहियां छो त मां ख़ज़ान जो मालिक आहियां अलॻि ग़ैब गॾीन जंहिंखे चाहियां त इल्मु ग़ैब ॾींदो आहियां छो त इल्मु ग़ैब ज़ाती अल्लाह जी ज़ात खे आहे बाक़ी अकाई आहे ज़ाती कंहिं वटि बि कोन्हे केर बि हुजे त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो एतिरो इल्मु शैतान खे ॾिनई जो मलाइकनि खे पढ़ाइण लॻो आख़िर मलाइकनि खे बि पढ़ायई वॾो मोलम थियो मुदरिस थियो मुबल्लिग़ थियो मुफ़स्सिर थियो घणेई कुझु रुतबा मिले साश गला जो थियो किसो ॾिघो आहे इंसान जो मुख़्तसिर त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो रब तबारक व तआला जो चाहे थो करे हिकमत जो मालिक आहे उन खां पोइ मतिलबु त जिन्हनि जी क़ौम मां बि अलाह खे मज़ो कोन आयो छो जो रुगो थी पिया शरारती ऐं फसादी अलाह जी दिलि खटी थी पई पोइ रब तबारक व तआला वरी सोचियो त हाणे अहिड़ी का मखलूक पैदा कया जेका कावड़ीन बि हुजे साबरीन बि हुजे मिठड़ी बि हुजे कुझु कौड़ी बि हुजे